इंटीग्रेशन जे नाले में ऐं डेवलपमेंट जे नाले में ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नाले में कॾहिं कॾहिं सॼियूं सूबा क़ौमूं बि गिरवी थी वेंदियूं आहिनि। किथे असांखे इहे थो महसूसु थिए त किथे ई सॼी इंडस डेल्टा में जेका आहे सा उहा गिरवी थी वञे। उन सिलसिले में मूं साईं मोहम्मद अली शाह साहब खे फ़ोन कई। साईं मोहम्मद अली शाह पंहिंजा रिज़र्वेशन्स ॾिना ऐं उन बि ख़दशा ज़ाहिर कया। उन खां पोइ साईं मुश्ताक मीरानी साहब खे कयमि फ़ोन। असीं त वरी उहे माण्हू आहियूं जो हर मसइले ते चवंदा बाबा ठीकु आहे, जेकॾहिं भला भलाई में आहे त उहा बि असांखे सम्झायो ऐं जेकॾहिं ख़राबी में आहे त उहा बि असांखे ॿुधायो। असांखे रिज़र्वेशन्स आहिनि। पोइ साईं बि मुतफ़िक़ थियो, मोहम्मद अली शाह साहब, साईं मुश्ताक साहब बि चयो त न बिल्कुलु। पोइ उन सिलसिले में इहा जो गॾिजाणी सघाईसूं। पोइ मां वरी कई सफ़ी अली जो के फ़ोन, इस्लामाबाद हुई, उहा बि स्टेक होल्डर आहे ज़ाहिर उन इलाइक़े जी आहे। मां चयो त उनजा व्यूज़ बि वठां ऐं उनजा व्यूज़ बि आवाम ॾे आॾो अचनि। हुन त वरी अहिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधाई, उहा सफ़ा ताड़ियो वेठी पीपल्स पार्टीअ ते त मां स्टेक होल्डर आहियां, मूंखे का ख़बर कान्हे, मूं सिर्फ़ु अख़बार में पढ़ियो आहे, मूंखे बि का ख़बर कान्हे का कंहिं फ़ैसिलो कयो आहे, कंहिंजे मतिलबु हुन सॼो ॿुधायो ॾिनो। ऐं आजिज़ दामरा उहो वरी मुंहिंजो पर्सनल फ्रेंड बि आहे ऐं साबिक़ु सेनेटर अॼुकल्ह पंहिंजो पीपल पार्टी सिंध में बिलावल सां तमामु घणो उहो वेझो आहे, जिते हूंदो आहे उनखे खणी वठंदो आहे। उनखे चए, मूं हुन चयो त मूंखे का बि ख़बर कान्हे, बाक़ी हिकिड़ो कमु तव्हां कयो त मां तव्हांजो मैसेज जेको आहे उहो बिलावल ताईं ऐं चीफ मिनिस्टर ताईं मां पहुचाए सघां थो। तव्हांजो कॾहिं को डॉक्यूमेंट्स हुजे, रिज़र्वेशन्स हुजनि, उहे तव्हां मूंखे ॾियो। मां तव्हांजी मीटिंग अरेंज कराए सघां थो। चीफ मिनिस्टर सां चओ त चीफ मिनिस्टर सां, या कंहिं लाॻापियल इदारे सां चओ त उहा लाॻापियल इदारे सां मां मीटिंग अरेंज कराए सघां थो। पर की मूंखे वधीक तफ़सीलात जी का बि ख़बर कान्हे का। पोइ पाण फ़ैसिलो कयोसीं त इहे हिन क़िस्म जी जेका आहे उहा गॾिजाणी थिए, ताकी जन दोस्तनि वटि बि कुझु शयूं हुजनि। उन में असांजो घणे में मुंहिंजो हुयो त साईं मोहम्मद अली शाह साहब ऐं साईं मुश्ताक मीरानी साहब वटि कुझु शयूं ज़रूरु हूंदियूं, रिज़र्वेशन्स हूंदा। सो मां गुज़ारिश कयां थो साईं मोहम्मद अली शाह साहब जेको पाण ख़ुदि स्टेक होल्डर बि आहे, इंडस डेल्टा सां लाॻापियल बि आहे, इंडस डेल्टा ते हुन तमामु घणो कमु बि कयो आहे। पाकिस्तान फिशर फोरम बि तमामु घणो कमु कयो आहे, हुनजो पाण साईं चेयरमैन आहिनि। साईं मोहम्मद अली शाह साहब खे गुज़ारिश आहे त हिते बि ब्रीफिंग ॾियनि, हिते हेॾां अचनि, हितां वधीक बहितर थींदो। महिरबानी तव्हांजी, अचो साईं।